बुआ त ग़रीब सां भाग जो झेड़ो बुआ त ग़रीब सां ऐं बुख जो तालुक गंढियाऊं नसीब सां मालदारनि खे चवनि था रब ॾिनो मालदारनि खे चवनि था रब ॾिनो रब खे ठाहियूं बि कंहिं तरकीब सां ऐं दर्द बेतरतीब आहे मिलंदो रहियो शाइरी चओ था कयां तरतीब सां भोगनाऊं थो लिखां शाइर किथे भोगनाऊं थो लिखां शाइर किथे सो मुक़ाबिल की न आऊं अदीब सां चंदे मोहम्मद खान लाड़पटन जो शहर मुंशी इब्राहिम जो शहर जंहिं चयो हो त जेको माण्हू की न विकाणो सोई माण्हू मोती दाणो ख़बर न आहे कहिड़े तनाज़ुर में चयो हो उन शहर सां तालुक़ रखंदड़ आकाश टुकड़ाई जेको चए थो त इंसान विकामे थो उन प्रोग्राम में उन जे किताब जे मुहूर्त में आयल ऐं बाक़ी बचियल दोस्त स्टेज ते वेठल सभु मौज़ूज़ीन नाले वारा लिखिया पढ़िया यकीनन कुझु पुलिस ऑफिसर बि हूंदा सभिनी खे हक़ मौजूदगी हुयसि ऐं इंतिहाई घणो थोराए थो ऐं हसबे रिवायत ऐं अदीबनि जे प्रोग्राम खां वठी लवाईंदो आहियां छो त उहे ॾाढा तरतीब में हूंदा आहिनि ऐं आउं बेतरतीब इंसान आहियां ऐं दोस्तनि खे चवंदो आहियां त आउं आहियां कचे जो छुड़ियल ठोर जंहिंखे रसो कोन पवंदो आहे ऐं हिते सभु तरतीब सां माहौल आहे धरती सां इश्क कयूं था ऐं धरती वारनि सां बि इश्क कयूं था इन करे मूंखे तव्हां सां बि इश्क आहे तव्हांजे तकलीफ़ सां बि उनजी बि परवाह अथमि त तव्हां सुबुह खां वठी सब्र सां वेठा आहियो ऐं सब्र जी माना अॼु सम्झ में पई आहे ऐं तव्हां ॿुधो आहे बर्दाश्त कयो आहे ऐं मिठल साई वांगुरु दाह कोन कंदुसि छोकी ऐं सागर जाफ़री जूं सिटूं त वञ था दर्द कंदी मुंहिंजी अथई झोली वॾी सो ऐं मोहब्बत मूं शिकायत न कई या न कंदासीं इन टाइप जी शाइरी सो आउं शिकायत कोन थो कयां तव्हांजूं मोहबतूं ऐं देरि सां बि पहुतुसि इनजी मां दोस्तनि खां माज़रत कंदुसि मूंखां मथां साईं हाफ़िज़ साईं दोस्तनि चयो अगरि का ॻाल्हि कयो त हाफ़िज़ साईं खे चयो थो वञे सचल सानी हाफ़िज़ सिंध जी सूंह आहे कंहिंजे सर्टिफिकेट जी ज़रूरत कोन्हे हाफ़िज़ ही सिंध जो सुकरात आहे ही उहो अरडो आहे जेको ज़हर मूंखे यादि ईंदो आहे मां हाफ़िज़ खे ॾिसंदो आहियां मूंखे सदाम यादि ईंदो आहे जंहिं चयो त फासी वक़्तु मुंहिंजे मुंहं ते कपिड़ो न ॾियो छो त आउं मौत सां बि अखि मिलाइण थो चाहियां सो हाफ़िज़ उन्हनि माण्हुनि मां आहे जेको सच ते स्टैंड वठी बीहंदो आहे मूं सोचियो पई त आकाश ते छा ॻाल्हायां हिकिड़ी शइ ॿुधाए छॾियां मूंखे आकाश किताब ॾिनो कोन्हे मूं ज़ोरी खयो आहे भले तव्हां ॾिसो जेकॾहिं आकाश सां गॾु मुंहिंजो फोटो हुजे हिन मूंखे किताब ॾिनो हुजे सो अॻे नंढा हुआसीं को ॿार ॼमंदो घर में पोइ नालो सम्झ में न ईंदो त भई कहिड़ो रखिजेसि वॾड़नि वटि वरी जेको मज़हबी सोच रखंदा आहिनि उन्हनि वटि हिकिड़ी सोच ॿी बि आहे हिकिड़ो तरीक़ो आहे जीअं का शइ गुम थी वेंदी आहे त साॻी जॻह ते को बिलोर उछलाइजे त ॻोल्हे ॻोल्हे पढ़नि हिकिड़ा वरी इन लिल्लाह व इन इलैहि राजिऊन पढ़ंदा आहिनि हिकिड़ा वरी सुबुह सां वुज़ू करे क़ुर खोले पन्नो खोलींदा आहिनि जेको बि नालो अचे उहो रखी छॾींदा आहिनि सो मूं वुज़ू त कोन कयो मूं इन लिल्लाह बि कोन पढ़ियो मूं हिन जो किताब आकाश जो खयो अखियूं पूरे ऐं जीए सिंध करे जेको मूं खोलियो त यकीन कयो जेको पन्नो मुंहिंजे आॾो खुलियो उहो मुंहिंजी मंशा मुताबिक़ हुयो मुंहिंजो सिंध पुॼाए थी सिंध उत्तम आहे सिंध पुॼाए थी शाइरी कयूं था
ख़बर ना है कीअं कयूं था, पर कयूं दिल सां, सच्चाई सां। जेके भी पिटका मातम सूर जेके भी आहिनि उहे कयूं सच्चाई सां, उबता सुबता पोइ जेके भी। सो मूं पे सोचियो मूं आकाश खे पढ़ियो कोन्हे ऐं मां छा ॻाल्हायां। आकाश ते ॾाढो ॻाल्हायो वियो सुबुह खां वठी, एतिरो त पाकिस्तान ठहण ते कोन ॻाल्हायो वियो, इस्लाम ते भी ॻाल्हायो वियो आहे, महाजरनि ते भी ॻाल्हायो वियो आहे। ख़ुशी थी त कंहिं फ़ौजी सिंध ते ॻाल्हायो आहे। जॾहिं त फ़ौजनि जे मज़हब में ई कोन्हे सिंध परस्ती, हू सिंध सां मोहबत कदई कोन आहिनि, हू सिंध धरती जो ॻाल्हि ॿुधी उन्हनि खे मिर्च लॻंदा आहिनि ऐं असां धरती जा आशिक़ आहियूं, असां कंहिंजे पीउ खां कोन था ॾियूं। तो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उहो शख़्स जेको आर्मी जो साबिक़ा ऑफिसर भी रहियो आहे ऐं आकाश जो उस्ताद भी, ऐं ॿिन्ही खे मुबारक ॾींदुसि। ग्रेट। सो ॻाल्हि आहे त असां वटि पंहिंजा सूर हर कंहिं वटि आहिनि ऐं मूं जेको मुख़्तसिर पोइ उन खां पोइ पढ़ियो वेठे आकाश खे। अगरि हू मज़हब जी ॻाल्हि कई पे ख़ाकी, आउं कोन थो ॻाल्हाइणु चाहियां, सिर्फ़ु ॿ शयूं कोट कंदुसि छो त हिन ते हाणे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन रही आहे। ऐं मुमकिन आहे ग़लति हुजां, पर हिकिड़ी वो रिवायत पढ़ी इमाम मालिक खां, शायदि इमाम मालिक, जेकॾहिं मां किथे ग़लति हुजां, हू पंहिंजे ॾाॾे खां रिवायत थो करे, इमाम मालिक आहे या को ॿियो, उन ॾाॾे खां रिवायत थो करे जंहिं नबी साईं जो वक़्तु ॾिठो ऐं नबी साईं जे वक़्त खां पोइ 30 सालनि ताईं चेरो। उहो ॿुधाए थो त नबी साईं जे वक़्त खां 30 साल खां पोइ मूं नबी जे निज़ाम मां सिर्फ़ु अज़ान ॿुधी हुई, नबी जी बाक़ी सॼो सिस्टम अॻिते पुठिते थियलु हो। उन खां सवाइ ॿी हिकिड़ी शइ डॉक्टर इसरार चए थो, मे बी तव्हांखे मिली वञे यूट्यूब ते बि, हुन चयो आहे त 1188 ईस्वी यानी अॼु खां तक़रीबन 834 साल अॻे कंप्लीटली नबी साईं जो इस्लाम ख़त्म थी चुको आहे। जेकॾहिं 850 साल अॻे जेको सिस्टम ख़त्म थी चुको आहे, हाणे वेठा पाण दुधड़ में लठियूं आणूं, फ़ाइदो कोन्हे। सो हुन ते नथा ॻाल्हायूं, अचो त सिंध ते ॻाल्हायूं। पाण छा लाइ ॻाल्हायूं ॿियनि ते? सिंध अवल आहे, सिंध आख़िर आहे, सिंध उत्तम आहे, सिंध उमुल मज़ाहिब आहे, सिंध उमुल तहज़ीब आहे। असांखे कंहिंजी बि तहज़ीब जी का ज़रूरत कोन्हे। काइनात जी वाहिद ही सिंधी क़ौम आहे जेका नियाणियुनि जे मथे ते हथ रखंदी आहे, अरब कोन रखंदा अथव। सो असां हुन सिंध जा वारिस आहियूं। उन सिंध, असांजो माज़ी शानदार रहियो आहे, हाल ख़राब कयो वियो आहे। आरिसर साहब मूंखे चयो त हिन क़ौम सां प्यार कयो, छो त हीअ मज़लूम क़ौम आहे। 11,000 भेरा तबाह कई वई आहे, 11,000 भेरा मारी वई आहे, हिननि ते हमला कया विया आहिनि, हिननि जा नंग लुटिया विया आहिनि, खयां विया आहिनि। सो हिन मज़लूम क़ौम खे इहा ई ख़बर कोन्हे त मां ग़ुलाम आहियां। इन करे जंहिं ग़ुलाम खे ग़ुलामी जी ख़बर न हुजे उनखे भाकुर पायो, हिकिड़ी चुमी ॾियोसि, तव्हांजो पंहिंजो थी पवंदो। आकाश जूं 2 सिटूं ऐं सिर्फ़ु कल जूं 2 सिटूं पढ़ंदुसि, जेके मूं जीअं खोलियो, जीअं सिंध चई खोलियो, मूं बिस्मिल्लाह करे कोन खोलियो, मां मुनाफ़िक़ कयां त मूं जीअं सिंध करे जॾहिं खोलियो त उन्हनि 2 सिटुनि मूंखे सिंध जा सूर सम्झाए छॾिया त हर दाद दॿायो वियो आहे, हर दाद दॿायो वियो आहे ऐं तार जे साए में तारीख़ लिखी वई आहे, तलवार जे साए में। सिंध जी तारीख़ सिंध ते काब्ज़ीन तलवार जे साए में लिखी आहे। असांजा हीरोज़ गुम कया विया आहिनि मंज़र तां त जीअं मतां सिंधी क़ौम, जीअं अॼु ताईं असांजो सिंधी माण्हू राजा ॾाहर खे जामी दुश्मन सम्झंदो आहे। अरबन जे चवण ते लॻी, इब्न क़ासिम जे हवारनि ते लॻी राजा ॾाहर खां नफ़रत कंदो आहे। पर हिकिड़ी ज़हन में रखिजो ॻाल्हि त इमाम हुसैन खे बनु उमैया जे हुकूमत ख़तमु कयो हो, सिंध ते बि बनु उमैया हमलो कयो हो। जिन इमामनि खे शहीद कयो, असांखे उन्हनि जी पोइवारी कान्हे करणी, बनु उमैया वारनि हिते कुझु कयो। सो आकाश मूंखे मसरूर पनाही सिंध जो हिकिड़ो ज़बरदस्त शाइर रहियो आहे, जंहिं लिखियो हो त बर्थ तुंहिंजी ॻिची सुई सुई ते सथी थी नथी ॾे विथी, यादि तुंहिंजी मिठा
सिज लथे खां वठी ताईं तारा उजण तुंहिंजो ॻाल्हियूं ऐं गुण मुंहिंजा साथी सजण मुंहिंजी मीरास थी ही कखाई झुगी तंहिंमें बरदड़ बती यादि तुंहिंजी मिठा। अजीब क़िस्म जो शाइर हुयो, उहो मरी वियो 2005 में 6 में। उन्हनि जे पुटनि मुंहिंजी दावत कई, आऊं वियुसि, कचहरी थी, आख़िर में मसूर जो किताब खणी मूंखे ॾिनो। उनजे वॾे पुट मोहम्मद हसन नाज़ मूंखे ॿुधायो त बाबा जो हिकिड़ो ई किताब आहे। उन गीत ॾाढा भला लिखिया, जेकर तव्हां कॾहिं ॿुधा हुजनि मुमताज़ लाशारी जे आवाज़ में, निज सिंधी अंदाज़ में, निज सिंधी ॿोली जी ज़बरदस्त, जेका असांजे दूसरनि ॻाल्हि कई त ॿोली बचाइण जे लाइ, त इन्हनि जेकर तव्हां इन्हनि खे किथे पढ़ंदव त तव्हांखे लॻंदो त उहो उन ॾांद जी ओगर जी बि ॻाल्हि कई आहे, पननि जे भुरण जी बि ॻाल्हि कई आहे। सो उन मोहम्मद हसन नाज़ चयो त बाबा जॾहिं किताब छपरायो ऐं छपराए जॾहिं खणी आयो घर, त असां सभिनी भाइरुनि खे विहारी, 4 पुट हंसि, असां 4 भाइरुनि खे विहारी, चयो बाबा ही किताब मुंहिंजो छपजी आयो आहे, अॼु खां पोइ मुंहिंजो 5 पुट अथव, हिन जी इज़त कजो, हिन जो ख़्यालु कजो। सो आऊं आकाश खे हिन पुट ते मुबारकूं ॾींदुसि। पर ॿी ॻाल्हि बि आहे, दोस्त मूंखे चवंदा जोए साहब तूं किताब छो नथो छपराई? मूं चयो यार मां एतिरो मुड़ुसु माण्हू न आहियां। छो? मूं चयो किताब जॾहिं छपरायो था त पाण खे सिंध जो पुट रजिस्टर करायो था ऐं धरती ख़ातिरो थी विड़ियल न तयारु थी कबी वञो। सो आऊं आकाश मां इहे उमेदु रखंदुसि, न त जंहिं डिपार्टमेंट में आहे उहो डिपार्टमेंट असां वटि रावण जी हैसियत थो रखे, पर उते बि जेकॾहिं आकाश रावण जे साम्हूं थी बीठो आहे त पोइ आकाश खे असां छा सिंध में सलाम कंदी। मूंखे लॻे थो घणो टाइम त वठी वियो आहियां ऐं मां मुख़्तसिर सिर्फ़ु इहो त इंसान जी ज़िंदगी में, क़ौमुनि जी ज़िंदगी में या मुल्कनि में 3 क़िस्मनि जूं हालतूं थींदियूं आहिनि। नॉर्मल हालात जंहिंमें माण्हू तेल फणियूं कंदो आहे, हार सिंगार बि कंदो आहे, ख़ुशबू हणंदो आहे, प्यार कंदो आहे, ज़ुल्फ़नि खे सिंगंदो आहे, उनजी दिलि चवंदी आहे, रिलैक्स हूंदो आहे। इहे नॉर्मल हालात आहिनि। ॿिया हालात आहिनि एमरजेंसी वारा, मुल्कनि में बि लॻंदियूं आहिनि। 90 डेज़ लाइ, 90 ॾींहंनि लाइ हालात एमरजेंसी जा हालात लॻंदा आहिनि। माना पोइ उन एमरजेंसी जे हालात, माण्हू जी ज़िंदगी में बि एमरजेंसी जा हालात हूंदा आहिनि। पोइ कॾहिं कंगो कयो, कॾहिं न कयो, कॾहिं ॾाढ़ी लाथी, कॾहिं न लाथी, कपिड़ा ॿिए ॾींहुं मटाइणा, 3 ॾींहुं मटाइणा, ख़ैरा जूतो पॉलिश कयो न कयो, इहे एमरजेंसी हालात आहिनि। 3 जंगी हालात आहिनि, जंहिंमें न हार जी हूंदी आहे, न सिंगार जी हूंदी आहे, न प्यार जी हूंदी आहे, न इश्क जी हूंदी आहे। ॻणती हूंदी आहे त साम्हूं वारे सां मुक़ाबले लाइ हथियार खे तेल ॾियण जी ॻणती हूंदी आहे, पंहिंजी न हूंदी आहे। सिंध सां हींअर जंगी हालात अथव। सिंध न नॉर्मल हालात में आहे, न एमरजेंसी जे हालात में आहे। आउं कराची खे वेझो रहां थो, कराची में वधीक टाइम ॾियां थो। सच इहो आहे त असां सां हींअर उहा हालत आहे, जेके बि कचे में माण्हू रहनि था उहे दरियाह जे पाइण खे सम्झंदा हूंदा त दरियाह कीअं पाईंदो आहे, ऐं माण्हू ॾाढो कचहरनि में लॻा पिया हूंदा, उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे दरियाह हेठां 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 पाईंदो रहंदो आहे ऐं अचानक भेड़ूं छॾींदो आहे ऐं 88 जा 88 ॻोठनि जा ॻोठ गर्क करे वेंदो आहे। सिंध खे दुश्मन दरियाह वांगुरु पाएव पियो। ईंदड़ कुझु साल इंतिहाई अहम आहिनि। मूंखे न इश्क थो वणे, न हार थो वणे, न सिंगार थो वणे। सच इहो आहे त धरती जी ॻणती आहे, तूं ऐं मां ख़ामोश रहूं, पोइ धरती केरु बचाईंदो? तुंहिंजो मुंहिंजो पीउ अची छा ख़बर मछां ॻाल्हाईंदो? असां तव्हांखे इहो त सभिनि वटि आहे। आऊं त चवंदुसि उथी पोइ पाण बदिलायो, हिते न त धूड़ पिया पायो। इहो ॿुधंदे मां हाणे हू ॿुधाईंदसि, हिते न त धूड़ पिया पायो। हाफ़िज़ साईं बि यक पुथल ऐं भला
बाबा बाबा साईं चवंदा मुंहिंजे लाइ हाफ़िज़ साईं सचो आहे त मुंहिंजा पीउ जे हैसियत में मुंहिंजा पीउ मां जॾहिं हिननि जे पेरनि ते हथ रखंदो आहियां त मुंहिंजी बैटरी चार्ज थींदी आहे ऐं जॾहिं हिननि खे चुमे ॾींदो आहियां त मां सिंध जी जन्नत घुमंदो आहियां इहो सच आहे ऐं इन्हनि शयुनि सां कोन शाइरी जे लवाज़मात खे कोन थो कुझु सम्झां छो त दुनिया में अवॉर्ड कॾहिं बि कंहिंखे बहर वज़न ते कोन मिलियो आहे जेकॾहिं अॼु ताईं बि ॾिसो मैसेज छा आहे नियापो छा आहे फ़िक्र छा आहे मक़सदु छा आहे मूंखे हिकिड़े शाइर चयो त हाफ़िज़ जी शाइरी वज़न में कोन्हे मूं चयो तूं वज़न छा खे चवंदो आहे तोर माप खे मक़सदु ॾिसो मुंहिंजो हाफ़िज़ खां मथे सिंध में को कोन्हे मां सम्झां थो छो त अॼु बि मुल्तान खे मां सिंध सम्झंदो आहियां शाकिर शुजाबादी सिंध जे हुन छेड़े ते आहे जंहिं मूंखे पंहिंजे हथनि सां मुंडी पाराई ऐं मुंहिंजे ॻोठ अची मूंखे चए त हिन मुंडी जी इज़त रखजां मुंहिंजो मां हुनजे पेरनि ते हथ रखिया मुंहिंजो तूं सिंधी आहीं ऐं तोखे अॼु बि सिंधी थो सम्झां छो त हू अॼु बि अजरक कुल्हे में रखंदो आहे टोपी पाईंदो आहे सिंध जो उत्तर शाकिर आहे सिंध जो लाड़ हाफ़िज़ आहे असां ॿिन्हिनि जे पेरनि जी विच छो त असां धरती जा आशिक़ आहियूं शाइरी ॿाहिरी मां नथा ॼाणूं रिवोल्यूशन था चाहियूं इनकलाब था चाहियूं असां सिंधी क़ौम खे पेरनि ते बीहारणु था चाहियूं असां चाहियूं था त सिंधी क़ौम धरती जे तकलीफ़ुनि खे सम्झे हिन वक़्तु सिंध चङी हालत में आहे तव्हां खां तव्हांजी सिंध 1 करोड़ पठान शिनाख़्ती कार्ड हिन ज़िले सां लाॻीतो ज़िलो आहे उते हिकिड़ो SSP मुंहिंजो दोस्त आहे जॾहिं कराची में पठाणनि अॼु खां कुझु महीना पोइ रमज़ान में सिंधियुनि ते राति जो 60 माण्हू वठी हथियारबंदनि सां हमिलो कयो हो त आउं राति जो 1 बजे उते पहुतोसि ऐं असां भेड़ विढ़ण ते चाही सिंधियुनि माण्हुनि जे लाइ बहरहाल मामला उते पहुता जो फ़ैसिलो थियो पठाणनि खां लाइव घटी दर में सॼी सिंध खां माफ़ी वठाईसीं जॾहिं तॾहिं हुन SSP मूंखे फ़ोन करे मूंखे चई मां अहिड़ी सीट ते वेठो आहियां महर साहिबु तो फेस सेविंग कई आहे दिलि चए थी मां तोखे उथी सलाम कयां मूं हुनखे चयो त सिंधी क़ौम लाइ कुझु कयो इन्हनि सीटुनि ते वेठा आहियो वतन परस्ती ईमान जी अलामत आहे शरई लिहाज़ सां बि वतन परस्ती ईमान जी अलामत आहे नबी साईं खां वधीक क़ौम परस्त हो छा असांजे क़ौम परस्त आहियूं त असांखे क़ौम परस्त जो सबक़ु क़ुर ॾिनो आहे ॿिए कंहिं कोन मूंखे कंहिं मुले चयो तव्हां जीअं सिंध वारा काफ़र आहियो मां चयो छा में जे तव्हां हदीस मञो हदीस पढ़ी अथव क़ुर पढ़ियो अथव मुंहिंजो हा मूं ॿई पढ़िया छा चयो मिलियो मूं चयो मूं हदीस मां इहो पढ़ियो आहे जेको सिंध जी इज़त नथो करे उहो गुस्ताख़ रसूल आहे ऐं क़ुर मां मूंखे इहो मिलियो आहे जेको क़ौम परस्त कोन्हे मुस्लमान कोन्हे मूं चयो मूं इहो सम्झियो आहे इन करे शरई लिहाज़ खां वतन परस्ती जे लिहाज़ खां असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजे धरती जो तहफ़ुज़ कयूं पंहिंजे सिंध जे माण्हुनि लाइ ऐं उहो हिकिड़ी तरह सां खोट ज़रिया आहिनि पर असांजे नौजवान खे सिविल ब्यूरोक्रेसी में अचिणो पवंदो PCS CSS जा एग्ज़ाम ॾेई असांखे हिन पंजाबी पठाण ब्यूरोक्रेसी मां जान छॾाइणी आहे जेकॾहिं धरती परस्त आयो हर पीउ खे खपे 5 पुट अथसि जेकॾहिं हिकिड़े में मणिया आहे त सभु ख़र्चु हुन हिकिड़े ते कयो असांखे सिविल ब्यूरोक्रेसी जी ज़रूरत आहे असांजूं ॿ शयूं मज़बूत थियणु खपनि ॿिनि शयुनि में असां वधीक हुजणु खपो हिकिड़ी ब्यूरोक्रेसी जिते फ़ैसिला थियनि था असां मोहताज आहियूं धारियनि जा धारियनि जो त पॉलिसी साज़ सीटुनि ते उहे वेठा आहिनि पर उते जेकॾहिं हिन धरती जा पुट हूंदा अगारो ख़ाकी हिकिड़ी ॻाल्हि कई त सिंध में 2 क़िस्मनि जा माण्हू आहिनि हिकिड़ा सिंध जा पुट ॿिया पैसे जा पुट कतई न सिंध में 2 क़िस्मनि जा माण्हू आहिनि हिकिड़ा सिंध जा पुट ॿिया सूअर जा पुट पैसे जो पुट सभु आहे लोही बि पैसनि सां जूता बि पैसनि सां पैसो ज़रूरत आहे असां चऊं था इन करे सिविल ब्यूरोक्रेसी में असांजो पढ़ियल तबिको अचे ऐं इकोनॉमिकली मुआशी तरह जेसि ताईं क़ौम मज़बूत नथी थिए ओसि ताईं धारे सां कान विड़ी सघंदी धारियो तव्हां वटि पॉलिश्ड दुकान थो हणे रेड़ी जो थो हणे ऐं गोलारची में अली खान आज़ाद वेठो हूंदो जॾहिं मां गाॾी जो कुझु शइ ख़राबु हुई त हिकिड़ो माण्हू होटल ते वञी चांहि पीतीसीं त कुझु देरि में होटल जो मालिक आयो अंदरि वठी वियो हुनजो माल साहिबु मूं ही 2 होटल वरिता आहिनि पठाणनि सां मुक़ाबले में सिर्फ़ु तोखे ॿुधी त जेसि ताईं असां मुआशी तौरु मज़बूत न थींदासीं कारोबार न कंदासीं धारे सां मुक़ाबिलो नथा करे सघूं इन करे सिंधी नौजवान खे पॉलिश खां वठी रेड़ी ताईं
जेको सम्झे थो त मां नथो पढ़ी सघां, हे जेका गुल थो कढे उन खां वधीक पॉलिश मां कमाईंदो, उन खां वधीक नारियूं खपाइण में कमाईंदो, उन खां वधीक जेकर थाल में छोला खणी खपाई त वधीक कमाईंदो। नवाबशाह में हिकिड़े माण्हू जी बिल्डिंग आहे ऐं नंढड़े हूंदे खां उनखे ॾिसां थो, उन रेढ़े ते चांवरनि जी देग खपाईंदो बसि। शाम जो 4-5 बजे निकिरंदो आहे, सुबुह जो केॾी महिल बि, पर उहो हिकिड़ी देग खपाईंदो बिरयानी जी। ऐं अॼु हू त माशाल्लाह हाणे ठीकु आहे, पर हुन चवंदो बिल्डिंग मां हिन चांवर जी देग मां डेली मां। सो सिंधी माण्हुनि खे हिन पासे अचिणो पवंदो पंहिंजे सिंध जी मालिकी करण जे लाइ। ऐं साईं थो चए त मूंखे उहो ॿुधाए, जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा। अब मुझे काकड़ो खुश्क थियो अथव, तो पानी मूंखे सुबुह वाली पानी तव्हां कोन्ह, मूंखे 4 कलाक पहिरियों थो। जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा। अलमियो आहे असांजा पंहिंजा प्रकार बि आहे। जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छोको नस्लनि जा नुक़सान थींदा। शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र, शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र। मस्जिद मझां अहिड़ा ऐलान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं मान मुनसिफ़ न कुर्सी जो रखंदा त रिश्वत सिफारिश जा तूफ़ान थींदा त छोको न नस्लनि जा। ऐं सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं असांजे सिंध जी ॿेड़ी 2 माण्हुनि ॿोड़ी आहे, 2 तबक़नि। पैसा वठी मुबल्लिगी कंदड़ ऐं पैसा वठी कलमकार, 2 माण्हुनि तबाही कई आहे। 2 माण्हुनि तबाही कई आहे असांजी। छो त कलमकार जी ताक़त जी ख़बर त साईं जी ॻाल्हि कई न फौजी साईं, उस्ताद साईं, त भिटाई खां मथे केरु कोन्हे। असां सम्झूं था दुनिया में भिटाई खां मथे कोन्हे। हिकिड़ो फ़क़ीर मंश लठ खणी हलंदड़ शख़्स सिर्फ़ु शाइर हुयो, कलमकार हुयो, पर वक़्त जा हुक्मरान बि खेसि मारण पिया चाहिनि। हे आहे कलम जी ताक़त। शर्त आहे त कलम में गैरत जी मस हुजे, छो त खपंदो कॾहिं कोन। बेगैरत जी मस जो वाक लॻंदो रहंदो आहे, 50 रुपए खां शुरू थींदो आहे। ऐं दोस्त चवंदो आहे दोस्तनि खे त यार ॾिसो, मां जॾहिं बाटा जे दुकान में गिड़ियुसि त मूं हुन मैनेजर खां पुछियो त हिन चप्पल जा केतिरा, त हुन चयो त वञी क़ीमत लिखी पई अथसि। असां वटि विकामंदड़नि जे जूं कतारूं आहिनि जिन ते निराड़ ते रुपयो बि कोन्हे लिखियलु, जूते ते बि 100 रुपया लिखियलु हूंदो आहे। उन्हनि माण्हुनि सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे जॾहिं लेखक मुबल्लिग़ बि दरबान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। पहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी, दाढ़ी हुजे पोइ मुसलमान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। सॼो ॾींहुं घर में पियो भञंदे खटोला, रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़लिसी में, रिढार बकरार धनवान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। नबी साईं जो वक़्तु अहिड़ो ईंदो जहालत जो इल्म वारा दरबदर हूंदा ऐं ॼट माण्हू वॾियूं बिल्डिंगूं ठाहींदा। इहो हिकु दौरु ईंदो जेको ज़वाल हूंदो क़ौमुनि जो। जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणिबो, पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदई, कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल, ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल। बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। छो त हिकिड़ो गॾह पोयां गॾहनि जी फ़ौज छॾींदो आहे। जेको न पीउ गॾह आहे त 5 ई पुट सम्झंदा अबो को भलो कमु पियो करे, इन करे पीउ वांगुरु पीउ त मरी वेंदो, पोयां 5 ई पिया हींगदा। ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल, बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा। छोको न नस्लनि जा नुक़सान थींदा। ऐं कई माठ थींदे मुनाफ़िक़ डिबाई। नबी साईं चवंदो त काफ़र बहितर आहे मुनाफ़िक़। सो बाबा काफ़र थियणु बहितर है। कई माठ थींदे मुनाफ़िक़ डिबाई। तारीख़ में तोते
अरमान थींदा त छोको नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा। जेकॾहिं इजाज़त हुजे त मां नज़्म पढ़ा न त बसि मां पंहिंजो वारो वॼायोसि। अच्छा आवाज़ ख़ल्क़ नगारे ख़ुदा पाऊं तो चवां धरती ला उथो धरती ला तो उथो मज़े वठण ला चो था उथो न आऊं ये कोन चवंदुसि ओवा कॾहिं कॾहिं न माण्हू पंहिंजे बच्चे सां बि प्यारु कंदो आहे औलाद सां बि प्यारु कंदो आहे हू चाहींदो आहे त मुंहिंजो औलाद अहिड़ो थिए जेको मुंहिंजी इज़त जो सबबु बणिजे न कि बदनामी जो इन करे पीउ चाहींदो आहे त मुंहिंजो औलाद हुन में जेकॾहिं ख़ामियूं ख़ूबियूं आहिनि न मुंहिंजो ख़्यालु आहे त पोइ हुनखे हू सटको ॾींदो आहे चपा बि हणंदो अथसि फूंटा बि ॾींदो अथसि पर इन जो मक़सदु इहो कोन त हुन सां नफ़रत थो करे हू छो त हू ॿिए जी चमाट बि कोन सहंदो। असां सिंधी क़ौम खे कुझु बि चऊं कसम सिंध जो तव्हां ते को ॿियो आङुर खणंदो आहे बुत खे बाहि लॻंदी आहे धरती ते को धारियो पेर धरींदो आहे बुत सड़ंदो आहे छो त धरती सां प्यार था कयूं कार ॾियां थो क़ौम खे सा न सम्झो कार आहे दिलि सड़ी खां छो चवां दिलि सड़ीअ खां थो चवां छो त सिंध सां प्यार आहे अॼु क्लास ने एकड़नि ते पाण में अटकिया बि अथऊं सिंध पई हथ मां वञे सा न कंहिंखे सारा माउ सां खौसीन पिया पोइ बि पुट ख़ामोश छो जेकॾहिं थिए मुड़ुसु भाड़ियो पोइ त पटको ॿार आहे वाह वाह उथी पो अब तुंहिंजो कमाल आहे न अच्छा उथी पो पाण बदिलायो जे मां ॻाल्हि कई त हिन जो मक़सदु इहो कोन्हे पर कॾहिं कॾहिं माण्हू अलाए ख़बर न आहे इलाम विलाम खे आऊं कोन मञा छो त दिमाग़ु घणो आहे पर कॾहिं कॾहिं चिड़ जॾहिं थींदी आहे त पोइ माण्हू फिल्म वधीक लिखणु शुरू करे छॾींदो आहे इमोशनल वधीक हूंदो आहे सो उन आलम में हिकिड़ी नज़्म आहे बेतरतीब नज़्म आहे मुमकिन आहे त ॿार वज़न न हुजनिसि पर सिंध जो सूर ऐं पंहिंजनि जो प्यारु ज़रूरु हूंदो हुन में त उथी पो पाण बदिलायो हिते न त धूड़ पिया पायो अखियूं पूरे सुतल आयो गहर कहिड़ी वतल आयो रुगो बसि बब भरणो आहे न ॿियो को कमु करणो आहे वहे ऐं वापरे छा पियो लहे ऐं उभरे छा पियो दुनिया चंड ते पुगी आहे अव्हांखे निंड रुगी आहे अलाए कहिड़ो रखियो वरायो उथी पो पाण बदिलायो उथी पो पाण बदिलायो ऐं कमाइण खां घणा ख़र्चा सॼो ॾींहुं भोग ऐं चर्चा कमाइण खां घणा ख़र्चा सॼो ॾींहुं भोग ऐं चर्चा ॾहे सर मुड़ुसु केॾो आहे कमाइण खां ऊठो आहे ॾिसे को रश होटल ते हुजे ॼण मुल्क मोकल ते होॾां घर में अटो नाहे ऐं ॿाहिरि रहिस सॾराए लछण कहिड़ो आहे सम्झायो उथी पो पाण बदिलायो उथी पो पाण बदिलायो हिते न त धूड़ पिया पायो कोई कमु ॿियो बि करिणो आहे असां वटि अक्सर माण्हू इहो चवंदा यार छा कयूं मरणो खाइणो आहे जीअणो खाइणो आहे ॿियो बचा बचा माना पाण खे तसली ॾियण लाइ मुतमइन कंदा तॾहिं खां ॿियो टियों कमु नथो करे सघां रुगो बसि कोई कमु ॿियो बि करिणो आहे रुगो मरणो ऐं पढ़णो छा ॼणियो हिकु माउ बेशक आहे ऐं ॿियो धरतीअ जो हक़ु आहे ॿिन्ही लाइ सोच लोच कबी उन्हनि जी लज बि रखबी को लोफर बद नज़र बणबो त पातर बूथ में हणबो जे गैरत मंथ सॾरायो उथी पो पाण बदिलायो कॾहिं मीरनि वज़ीरनि ते कॾहिं मीरनि वज़ीरनि जे कॾहिं पोयां त पीरनि जे माइन सुधा मज़ारनि ते कॾहिं ऊंधा उतारनि ते कॾहिं मीरनि वज़ीरनि जे कॾहिं पोयां त पीरनि जे माइन सुधा मज़ारनि ते कॾहिं ऊंधा उतारनि ते अड़ियल अंधनि नकीतनि ते चढ़ी अथव दज़ दीदनि ते इहो जे हाल ईअं रहंदो अधी ऐं जंट पियो हलंदो ख़ुदा ख़ुदि पाण फरमायो उथी पो पाण बदिलायो हिते न त धूड़ पिया पायो ॿिली का कुझु कयो गणती ॿिली का कुझु कयो गणती जो सूरनि में अथव धरती ॾिसो धारिया किथां आया ॻाल्हि हली पे महाजरनि जी हुन ते मुंहिंजो कोन था ॻाल्हायूं बिशिननि ते कहिड़ो ॻाल्हाइजे जिन जी का औकात कोन्हे जिन जी का लेवल कोन्हे
उन्हनि ते पंहिंजा सेल छो साड़ियूं? असां सिंधी क़ौम ऐं दोस्तनि खे चवंदा गणती न करियो, सिंधी क़ौम खां अलाह पुछणु माफ़ करे छॾियो आहे, बोर्ड हणी छॾियो अथसि त सिंधी ॿार अंदरि जन्नत में मज़लूम क़ौम आहे। सो तव्हां गणती न कयो ऐं बिशन ते पाण खे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे, उहो न हुनजी लेवल ई कोन्हे हुनजी। मूंखे हिकिड़ो वाक़ियो यादि पियो अचे, इंडिया में मुंहिंजो हाणे दोस्त हुयो 2012 में, उहे उते सिंधी आहिनि माण्हू जेके गुजरात सूबे में। पोइ उन दोस्त उन्हनि खां, उहो जॾहिं मोटी आहे त मूं सां हाल अहिवाल कया, त उन दोस्त चयो त मूं हुननि खां पुछियो त तव्हीं पाकिस्तान छो न आहियो, तव्हांजा ॿिया मिट आया? उन्हनि चयो त असांखे ज़रूरत कहिड़ी पई अचे रहंदी। उन्हनि पोइ हिकिड़ी ॻाल्हि कई त असां वटि जोर बाजरी थींदी आहे, उन ते पेहा जेके लॻंदा आहिनि जिते झार हकलबी आहे। तो असांजो हिकिड़ो माण्हू उन झार पे हकली त जेके हेॾे लॾे आया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि पई थिए, जो उन्हनि मां हिकिड़ो माण्हू उन ज्वर लाइ बाजरी मां सॾु कंदो, फलाणा फलाणा फलाणा, उहो आकाश किथे आकाश जो मां पेह ते वेठो आहियां। वो आयो जो पेह के टेक करे बीठो, आकाश ॾिठो तो पेह के टेक करे बीठो आहे, लथो वठी किथे मां 2-3 चंपा हणी सतो मुंहिंजो पेहो पलीत करे छॾियो। जैसे सिंध में उहे आया आहिनि जिन जे करे पेहा पलीत थींदा आहिनि, मोतबर को कोन आयो आहे। तो जिन जे करे पेहा पलीत थियनि, पाण हुन ते ॻाल्हाए पंहिंजा बात पलीत छो कयूं? ॿिली का कुझु कयो गणती, ॿिली का कुझु कयो गणती, जो सूरनि में अथो धरती ॾिसो धारिया किथां आया, उन्हनि हित घर अची ठाहिया, वॾी मिल्कियत पुछाए विया ऐं कब्ज़ा बि जमाए विया। वो जेका सिंध जी मिल्कियत, वो जेका सिंध जी मिल्कियत, उहा बि ॼण त ॿियनि जे हथ पटे पिया बात वाझायो, उथी पोइ पाण बदिलायो, हिते न त धूड़ पिया पायो। अचनि ॾो हिकिड़ी असांजी नफ़्सियात आहे, बैंक ज़रई बैंक मां सिंधी माण्हू कर्ज़ खणी सिधो ईंदो आहे शहर परियां त वठंदो मोटर साइकिल, चङा कपिड़ा ऐं 2-3 यारनि खे वेही कढ़ायूं वढ़ायूं खाराईंदो, पोइ जेके पैसा बचा पोइ बैंक वारा बि अकेली ॾींदसि। हिकिड़ी नफ़्सियात रही आहे असां वटि। त अचनि ॾोकड़ 2-3 हथ में पवनि